छा हालचाल सभिनि जो। अॼु चालीहे साहिब जो 14 ॾींहुं आहे। छा तव्हांखे लाल साईं जी टोपीअ जे बारे में ख़बर आहे? सुबुह जो तैयार थी नाश्तो खाई हिकिड़ी सिंधी बॉयज़ जी वीडियो शूट करे पोइ निकितासीं झूलण जे मंदिर लाइ। झूलण जो तिन बहारो झूलण भरींदो भंडारो झूलण सब जो प्यारो प्यारो झूलण नीरे घोड़े वारो ओ जमालो हो जमालो हो जमालो हो जमालो। झूलेलाल साईं जी इहा ॻाढ़ी टोपी असां सिंधियुनि जी सुञाणप आहे। इहा झूलेलाल साईं जी ॻाढ़ी टोपी नए ज़माने जे सिंधियुनि जी वेशभूषा जो हिसो बणिजी चुकी आहे। इहा सिंधी टोपी तव्हांखे चालीहा साहिब मंदिर जी ऑफिस में या झूलेलाल सरोवर जे पास दुकान ते मिली सघंदी आहे। जेकॾहिं तव्हां उल्हासनगर खां परे रहंदा आहियो त तव्हां इहा टोपी सिंधीबाजार.com तां ऑर्डर बि करे सघो था। लाल साईं जे जोत जा दर्शन करे अखो पाए लाल साईं खां आसीस वठी लाल साईं जो प्रसाद खाधो। तव्हां सभिनी खे निमाणी वेंदी जेॾी महिल बि लाल साईं जे मंदिर में अचो पंहिंजो मथो ढके अचो ऐं कमेंट में जय झूलेलाल पक लिखजो। हो जमालो 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 हो जमालो।